बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमर मूजिब IBA जे टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि जो हिदायत अली शाह, कादिर बख्श, अज़ीज़ भयो, बाबर अली, जिस्कम अगवान, फ़कीर, रमज़ान कलवर ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची दायो त IBA में ॿिटी पॉलिसी इख़्तियार कई वई आहे। PST ऐं GST जे मनपसंद माण्हुनि खे हार्ड एरिया ॼाणाए पास कयो वियो आहे, जेका सरासरी नाजाइज़ी आहे। हुननि तालीम वारे वज़ीर सरदार शाह ऐं सेक्रेटरी अकबर लिगारी खां मुतालबो कयो त समूरी सिंध जे 33+ मार्क्स वारे उम्मीदवार खे ऑफर ऑर्डर ॾेई उम्मीदवारनि में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। IBA जो इदारो जेको साख वारो इदारो आहे, पर उन्हीं जे निरण ते इहो दाग लॻो आहे त हू जेको आहे सो मुख़्तलिफ़ एरियाज़ में जेको आहे के चाहिता आहिनि जेको नौजवान उन्हनि खे PST ऐं GST जा ऑर्डर ॾिना विया आहिनि ऐं हिननि नौजवाननि खे महरूम रखियो वियो आहे। जेको आहे असां इहो मुतालबो कयूं था त हिननि नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे। जेको चीफ जस्टिस जेको इंसाफ़ पसंदि आहे चीफ जस्टिस आहे सिंध, जेको आहे सो उहो नोटिस वठे ऐं हिन नौजवाननि सां इंसाफ़ ॾिए। सैयद सरदार शाह को असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे हिकु सिंध आहे हिकु पॉलिसी कई वञे, जेका ॿिटी पॉलिसी आहे उहा ख़त्म कई वञे। ओवरऑल 33 ते पास करे नौजवाननि में बेचैनी ख़त्म कई वञे। पॉलिसी आहे पंहिंजा माण्हू जेके आहिनि हार्ड एरिया करे पंहिंजे माण्हू ऐं जीअं त हार्ड एरिया कुझु बि शइ जो व्यवस्थी लाइ छॾे कचे जे लाइ कोई उनजे लाइ कोई हक़ नाहे।